खबर शामिल कयूं प्यार कुन बुरड़ा खां। गोठ सूमर फ़कीर हिंगोरो शहदादपुर में हज़रत खलीफ़ो फ़कीर अब्दुल करीम हिंगोरो रहमतुल्लाह अलैह जिन जो सालियानो 12 शरीफ़ ऐं अलामा इंजीनियर अब्दुल बासित हिंगोरो जे किताब वज़ाइफ शरीफ़ जी तारीख़ी रोनमाई तक़रीब थी गुज़री। जॾहिं त प्रोग्राम जी सदारत अलामा इंजीनियर अब्दुल बासित हिंगोरो जिन कई ऐं ख़ुसूसी खिताब आलमी स्कॉलर अलामा डॉक्टर हक नबी सिकंदरी, अलामा मुफ्ती अल्लाह सिकंदरी ऐं अलामा मुश्ताक अहमद नक्शबंदी जिन कयो ऐं चयो त अल्लाह जे वलियुनि जूं दिलियूं तक़वा जा खज़ाना हूंदियूं आहिनि, उन्हनि खे कंहिं बि ॻाल्हि जो ख़ौफ़ ऐं ख़तरो नाहे हूंदो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेको जंहिंसां मोहबत कंदो उहो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। उन वधीक चयो त ख़लीफ़ो फ़कीर अब्दुल हकीम हिंगोरो अल्लाह जी बंदगीअ सां गॾु इश्क़ रसूल सां शर्सार ऐं पंहिंजे मुर्शिद सां बेहद मोहबत ऐं ख़िदमत कंदड़ बुज़ुर्ग हुआ, जंहिंजे करे उहे महिनतूं अॼु बि रंगुलायूं वेठियूं आहिनि। उन मौक़े ते ख़ासि महिमाननि में फ़कीर मोहम्मद बख्श ख़ासकेली, अलामा ताज मोहम्मद सिकंदरी, अलामा रफ़ीक अहमद सिकंदरी, नायब खलीफ़ो फ़कीर दोस्त मोहम्मद दायरी, नायब खलीफ़ो फ़कीर अली नवाज़ बागनानी, नायब खलीफ़ो फ़कीर दुर मोहम्मद मारी, फ़कीर शफ़ी मोहम्मद लेगारी, फ़कीर होत खान कीरियो, अलामा अली नवाज़ सिकंदरी, फ़कीर मुनीर लेगारी ऐं हुर जमायत वॾी अंग में शिरकत कई। आख़िर में दुआ घुरी महिमाननि में लंगर तक़सीम कियो वियो। रिपोर्ट करे रहिया जान मोहम्मद अबड़ो बे न्यूज़ रुकन बुरड़ा।